नेशनल इलेक्ट्रॉनिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी बिजली जी कीमत में ₹3.99 फी यूनिट वाध जी मंजूरी ॾेई छॾी। नेप्रा में बिजली जी कीमत में ₹4.05 ताईं वाध जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी (CPPA) अप्रैल जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट लाइ दरख़्वास्त ॾींदे ॼाणायो त गुज़िरियल महीने 12 अरब 55 करोड़ यूनिट बिजली पैदा थी, जंहिं ते मजमूई लागत ₹133 अरब आई। डीज़ल मां ₹27 फी यूनिट, फर्नेस ऑयल मां 28, LNG मां 16, कोयले मां ₹14 फी यूनिट बिजली पैदा कई। ₹31 फी यूनिट बिजली लाइन लॉसेस जे हवाले थी वई। नेप्रा सिंध जे मेंबर रफ़ीक शेख चयो त 33 गैस पावर प्लांट्स मेरिट ऑर्डर में सरे फ़हरिस्त आहिनि, पर ॿिनि अढाई सालनि खां गैस न मिली रही आहे त इहे सरे फ़हरिस्त छो आहिनि। नेप्रा मेरिट ऑर्डर जी लिस्ट दुरुस्त करण जी हिदायत कई। नेप्रा बिजली जी क़ीमत में ₹3.99 फी यूनिट इज़ाफ़े जी मंजूरी ॾेई छॾी, जंहिं जे नतीजे में सार्फ़िन ते 51 अरब रुपयनि जो भार पवंदो। पधिराई मूजिबि वाध जो असर रुगो हिक महीने जे बिलनि ते पवंदो ऐं ईंदड़ महीने जे बिल में इज़ाफ़ी रक़म वसूल कई वेंदी। नेप्रा मुताबिक़ अघ में वाध जो फ़ैसिलो के इलेक्ट्रिक खां सवाइ समूरनि बिजली कंपनीज़ ते लागू थींदो। ॿी तरफ़ समूरे मुल्क में बिजलीअ जी खोट 7000 मेगावाट्स ताईं पहुची वई आहे।